अमेरिका ऐं ईरान विच में हिक ॿिए मथां हमलनि जो सिलसिलो जारी। अमेरिकी फ़ौज जा लाॻीतो ॾहीं राति बि ईरान ते हमला, सेरिक भरिसां ऐं बंदर अब्बास में धमाका। अमेरिकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ईरान जे मिसाइल ऐं ड्रोन लॉन्चिंग हंधनि ऐं फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणायो वियो। कार्रवाई जो मक़सदु हुर्मुज़ लंघ मां गुज़रंदड़ वापारी जहाज़नि ते हमला जारी रखण जे ईरानी सलाहियतनि खे कमज़ोर करणु आहे। ईरान पारां अमेरिकी हमलनि जे जवाब में बहरीन ऐं कुवैत में अमेरिकी फ़ौजी ठिकाणनि ते हमलनि जी दावा। ईरानी पासदारनि इनक़लाब मूजिबि बहरीन जे शहर महरत रिफ़ा ऐं कुवैत जे अल-सालिम एयरबेस ते अमेरिकी रेडार, फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम, मवासिलाती निज़ाम ऐं सैटेलाइट ठाकनि खे मिसाइल ऐं ड्रोन सां निशानो बणायो पियो। MQ-9 ड्रोन हैंगर खे बि निशानो बणाइण जी दावा। हुर्मुज़ जे ॾखण वारे रस्ते खां गुज़रण जी कोशिश कंदड़ ॿिनि ऑयल टैंकरनि में धमाकनि खां पोइ बाहि लॻी वई। विच ओभर में चिकतान जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़। ईरान ऐं अमेरिका खे 10 ॾींहनि जी जंगबंदीअ जी तजवीज़। जंगबंदी दौरान मुफ़ाहिमती याददाश्त जी बहालीअ जी तरीक़ेकार ते गौर कयो वेंदो। हूसी बाग़िन सऊदी अरब जी सामूंडी नाकाबंदी जो ऐलान करे छॾियो। ईरानी घर वज़ीर सिकंदर मोमनी जी पाकिस्तान आमद। सिकंदर मोमनी वज़ीर आज़म शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी परॾेही वज़ारत इस्माइल वकाई जो चवणु आहे त टहिकड़नि ज़रिए ई कुझु तजवीज़ूं आयूं आहिनि। अमेरिका सां ॻाल्हियूं क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते ई थी सघनि थियूं। अमेरिकी हमलनि बावजूदि ॿिन्ही मुल्कनि विच में टहिकड़ ज़रिए सिफ़ारती राब्ता आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिकु अमेरिकी फ़ौजी जे क़त्ल जे बदिले वॾी क़ीमत भराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त ईरान अमेरिकी फ़ौज खे निशानो बणायो त उनखे वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। इन हवाले सां बचाव वारे वज़ीर ऐं अस्करी क़यादत खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। अमेरिकी फ़ौजियुनि जे तहफ़ुज़ ते को समझौतो न कयो वेंदो। इसराइली वज़ीर आज़म खे अमेरिका में कंहिं बि सूरत में गिरफ़्तार न कयो वेंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त अमेरिका सां थियल 14 नुक़्तनि वारे मुआहिदे में ईरान पंहिंजे हक़नि, उसूलनि, क़ौमी मफ़ादनि, इनक़लाबी क़दरनि या अक़ीदनि जे कंहिं बि क़िस्म जी रिआयत न ॾिनी आहे। मुआहिदे जे कंहिं बि शिक में ईरान पंहिंजे बुनियादी मौक़िफ़ तां पोइते नाहे हटियो। ईरान मुल्क ऐं क़ौम जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ आख़िरी दम ताईं बीठल रहंदो। मज़ाहिमत जे फ़ैसिले सां गॾु इन जे नतीजनि खे बि हक़ीक़त पसंदाणे अंदाज़ में क़बूल करणो पवंदो। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ ओगरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार करे छॾी। डीज़ल ₹5.71 फ़ी लीटर महांगो, नई क़ीमत ₹360.6 फ़ी लीटर मुक़रर। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 35 पैसा लात। नोटिफिकेशन जारी। नींगरी प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ अरबा ते ॿीहर बबलो बाईपास समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धरणा हणण जो ऐलान। एक्शन कमेटी अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी चुकी आहे। ॿारनि जी बाज़ियाबी लाइ मोहलत वठण बावजूदि गैर संजीदगी जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। सखर में सिंध बलोचिस्तान हारी आबादकार इतिहाद ऐं आपाशी खाते में ॻाल्हियूं कामयाब, धरणो ख़त्म करण जो ऐलान। सखर बैराज जे इंजीनियरनि तरफ़ां आबादकारनि खे पाणी फ़राहम करण जी ख़ातिरी। सेठार जामा 5 महीना अॻु मुबैना तौर गुम ॼाणायल शागिर्दियाणी KP मां बाज़ियाब। आसफा मुगल खे नौशहरा वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराइण जी दावा। SSP ख़ैरपुर अमीर सऊद मंगसी जो चवणु आहे त आसफा मुगल खे अदालत में पेश करे संदसि बयान रिकॉर्ड थियण बैदि वधीक क़ानूनी मरहला मुकमल कया वेंदा। शुरूआती ॼाण नारी पंहिंजी मर्ज़ी सां पसंदि जी शादी कई आहे। ऐं ठुल्ह मां ॿिनि
ॾींहनि खां गुम थियल नींगर जो लाश गटर मां हथ। मनसब बुरड़े जो शहीद अलाबख्श कॉलोनीअ जे गटर मां हथ अचण ते वालदीन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। पुलिस जो चवणु आहे त नींगर रांदि खेॾंदे गटर में किरी पहुतो आहे। अगवा या को मामिलो नाहे।